इंसाफ अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। नालो छा आहे तव्हांजो? हाजी गदा हुसैन जलबानी। हाजी गदा हुसैन काल आफ्ताब जलबाणी उन्हनि ॻोठ रशीद जलबाणी वारा रहवासी उन्हनि इल्ज़ाम लॻायो तव्हांजे मथां तव्हांजे मथां कोई फायरिंग वग़ैरह कई आहे, छा मसलो थियो आहे? इहो कोन मां असांजे मथां इल्ज़ाम हयो अथऊं, इहो असांजो पलाल पियो आहे पंहिंजे ॿिज जे लाइ रखियो हुयोसीं। उहो पंहिंजो ॾाढ मुड़सी करे ऐं पलाल खणणु चाहिनि पिया। कुझु खणी बि विया, वरी असां नंढड़ा छोकिरा हुया, 2 छोकिरा विया उन्हनि खां झलियूं त बाबा इहो पलाल न खणो, त उहो वरी जेको पलाल खणण वारा हुया 2-3 उन्हनि मां हिकिड़ो वियो वञी ऐं उन्हनि खे हथियार बि खणी आयो ऐं असांजे मथां फायरिंग बि कयईं। फायरिंग करे वरी राति इहा मीडिया रखी ऐं एनसी बि कराई अथऊं असांजे मथां ऐं कूड़ हणी त भई हिननि असांजे मथां फायर कया। असांजे मथां जीअं ई हिननि फायरिंग कया त न असां उन महिल ई वॾे मुंशी सूमरे सावरे असां कॉल कई आहे, सर असांखे मोबाइल मोकिलियो तहफ़ुज़ जे लाइ त हे फायरिंग थी हले असांजे मथां। जी हा बाबा अचे थी इनशाला तव्हां वटि पहुची वेंदी, बाक़ी ॿियो कोई अहिड़ो इल्ज़ाम असां काई हिकिड़ो ठका बि कोन आयो आहे। तव्हांजे चवण जो मक़सदु इहो आहे त फायरिंग हुननि कई आहे, उन्हनि तव्हां कई न थी आहे। असां हिकिड़ो फायर बि न कयो आहे, न ॿाहिरि ई निकिता आहियूं असां। असल छा हक़ीक़त आहे हिन जे पुठियां, छा मसइलो थियो हुयो? मसइलो इहो ई आहे, अॻु में असांजे सौट ते इल्ज़ाम तराशी हुई, उहा अंसार अली जलबाणी जेको बीमार हुयो तमामु घणो। उन खां पोइ सरदार साहिबु फ़ैसिलो बि कयो, असांजो फ़ैसिलो थियल आहे। उन में असां ॾंड ॾोह बि भरिया आहिनि। ॾंड ॾोह खां पोइ जेको आहे सो हुननि खे कुझु मुदो हुयो त भई न अचे, पर असांजो सौट तमामु सीरियस हुयो। उहो पंहिंजे मामे जॾड़े अंधो अथसि, मामो जेको घर में मालिकी कंदो अथसि ऐं पंहिंजी माउ अथसि, उन खां मोकिलण आयो त मां मरी वेंदुमि सुभाणे मूंखे बख़्श त मूंखे क़बर आज़ादु थिए। उहो पंहिंजी माउ खां बख़्शाइण आयो। उहो जीअं ई पहुतो आहे दर ते त पहिरियों बख़्शाइण आयो, वरी त थोरी तकलीफ़ थी आहे त डॉक्टर ओढे साहिब रे वियो आहे दवा जे लाइ ओढे साहिब खां दवा वठी अञा दर ते ई पहुतो त हुनखे मारे छॾियो। उहो आयो पंहिंजो मरण माना हुनखे इज़राइल ॿुधायो शायदि त बाबा तूं ख़तमु आहे, पंहिंजी क़बर आज़ादु करण जे लाइ पंहिंजी माउ खां ऐं पंहिंजे मामे जॾड़े खां बख़्शाइण आयो आहे। तव्हांजो मतिलबु त जेको हुननि चयो त फ़ैसिले जी भञकड़ी कई अथऊं, हुनजी तबियत ख़राबु थी आहे अंसार जी, हू माउ खां माफ़ी वठणु आयो आहे या मोकिलाइण आयो आहे खणी ईअं चइजे, त उन खां पोइ इहो वाक़ियो पेश आयो इहो। अच्छा हाणे जेको हीउ उन खां बाद हुनजे वालिद साहिबु शायदि हुनजो एजाज़ नालो आहे, उनजो बि क़त्ल थियो आहे, उनजो इल्ज़ाम तव्हां ते उन बारे में छा चवंदो? असां हुनजे लाइ ईअं ई चऊं था त हुननि जा जेके आहिनि असांजे अंसार जे करे 4 ॼणा जेल में आहिनि। असां चऊं था, असांखे चवनि पिया त मेडियूं बि खणी आया आहिनि, असां बाबा हाणे विढ़ण जहिड़ा न आहियूं। हिन क़ुर ते जेको ॻाल्हायां थो मां इनशाला मां कूड़ न ॻाल्हाईंदुसि, अलाह ऐं अलाह जे हबीब खे हाज़ुर नाज़ुर सम्झी मां ॻाल्हायां थो त मेडियुनि में जेको बि अचे पियो त असां चऊं पिया बाबा असां विढ़ण जहिड़ा न आहियूं, असां फ़क़ीर माण्हू आहियूं, बसि असां पंहिंजे अदालत ते छॾियो आहे। हुननि खे असां पंहिंजे हुकूमत ते छॾियो आहे, हुननि खे जेल में आहिनि, हुन जेल में आज़ादु करण जे लाइ कोई बि तरीक़ो न हुयो। हुननि सां केतिरनि ई माण्हुनि सां हुननि जी दुश्मनी ॿियनि सां बि आहे, असां ते न आहे त छो असां पंहिंजो उन्हनि खे पंहिंजा जेके असांजा ॾोही हुया जेल में आहिनि, 1-2 अञा रूपोश बि अथनि, पर उन रूपोश बि घुमंदा था वतन। असां कॾहिं बि हुन ते पुलिस कोन चाढ़ी आहे भई हिननि खे पकिड़े अचो या छा कयो, ज़मीन लाइ गॾु परियां हिननि जा 2-3 जरे बि आहिनि, असांजा 200-250 जरे बि आहिनि, पर असां कॾहिं बि पुलिस कोन चाढ़ी आहे हुननि ते त जेको आहे तव्हां हिन रूपोशनि खे पकिड़ियो आहे कुझु, बसि असां पंहिंजे हुकूमत ते छॾिया त असांखे अदालत हीअ क़ुर ऐं हुकूमत ॾींदी। पोइ हुन पंहिंजे माण्हुनि छॾाइण जे करे रस्ता बंदि थियनि, इहो इल्ज़ाम तराशी असांजे मथां कई अथऊं। न हीअ जेके जहिड़ा तव्हांखे ख़बर आहे सवाइ तबाही न आहिनि। अॼु असां विज़िट कयूं था, तक़रीबन रते दरिया ॻोठ तबाह थी विया आहिनि, सिर्फ़ु जेके क़बाइली तकरार हलनि था, जहिड़ा हलनि था। पर हीअ त तव्हांजो बिरादरीअ जो मसइलो आहे, जलबाणी कम्यूनिटीअ जो मसइलो आहे, छा कारण आहे त इहो हल नथो थिए? बसि इन में कोई अहिड़ो ताक़त वारी फ़ैसिलो नथो थिए जंहिंमें असुली मुजरिम हुजे उनखे का सज़ा मिले। अॻु में बि हिननि जेको खून कयो त 3 महीननि में आज़ादु थिया, ॾंड ॾोह भरियूं त चवंदा पिया वतन त असां जेको आहे ज़कात कढी आहे। हाणे हिननि खे कब्ज़नि जा पैसा आहिनि, छा जा आहिनि, पाण त महिनत कंदा हुआ मज़दूरनि खे एतिरो पैसो त न आहे 60-60 लख भरनि या असांखे चवां 50-50 लख भरनि। उन्हनि जा घर बि जड़ खां पटियल आहिनि, जेके पहिरियां खून कया अथऊं जड़ खां घर उहे पटे विया आहिनि, पर उहे बि वरी बि चवनि था त असां जेको आहे सो पंहिंजा ज़कात था कढूं। उनखे सज़ा ईंदी, का तकलीफ़ थींदी त पोइ अॻिते बि उहो खून न कंदा ऐं इहो फितनो फ़साद न थींदो। अस्सलाम वालेकुम। वालेकुम नालो गुलाम फरीद। अदा गुलाम फरीद, ॻाल्हियूं त तक़रीबन भाऊअ सां थी चुकियूं आहिनि। मूंखे हिकु शइ सम्झायो, हीअ जो वार त जेको मसइलो टोटल थियो आहे, हीअ ॻाल्हियूं तव्हांजे आॾो आहिनि, आख़िर हिन को राजूनी तरीक़े सां हल नथो न थी सघे? साईं हाणे राजूणी हुननि 1-2 माण्हू खे चवरायो आहे इहो इल्ज़ाम खां पोइ, त
त बाबा असां फ़ैसिलो कंदासीं, पर हाणे असां त पराया खून मथां कोन कंदासीं। हिन महिल उन्हनि जो बि घर उगियल आहे, असां ईअं नथा चऊं त उन्हनि सां को नाइंसाफ़ी थिए। असां आला ऑफिसर आहिनि उन्हनि खे हिन क़ुर लॻ रिक्वेस्ट था कयूं त पंहिंजो इंक्वायरी साफ़ शफ़ाफ़ इंक्वायरी करे जेके कातिल आहिनि उन्हनि गिरफ़्तार कयो वञे। हिन वक़्त ताईं तव्हांजो जानी माली नुक़सानु केतिरो थियो, हुननि जो केतिरो थियो आहे? साईं हाणे हिन में जेको आहे सो ट्रैक्टर हुयो मुंहिंजो सौट जो, ऐं ॾेढ खां अंसार जो? अंसार जो जेको पहिरें ॼाड़े पुलिस नकातो मिटी भरे पियो। जीअं पुलिस आई छोकिरा वोकिरा पकिड़े वई त हो अॻियूं धुर वारा आया। रहमान पुट सूदो जेको ट्रैक्टर काहे वियो, उन में ट्रैक्टर में तक़रीबन 1.5 लख खां 2 लखनि जे अंदरि मां सम्झां थो जेको ज़ियान थियल आहे, जेको पुलिस ॿुधाए थी। वॾो मुंशी बि न पियो वठेनि, उन्हनि काहे करे बीहारियो, चवनि पिया भाउ ॾींदासीं हे कंदासीं। उन खां पोइ असांजो सोलर प्लांट लॻल आहे, उन में पंहिंजो VFT पई, उहा बि खजी वई आहे, उहा बि 30-40 हज़ार जी आहे। उहे त अलॻि हिकिड़ा मामूली हिकिड़ा नुक़सान थिया, लख नुक़सान त 1.5 आहे, लख जी। वारो तव्हांजो जानी नुक़सानु अंसार वारो मैटर थी वियो, हुनजो एजाज़ क़त्ल थी वियो आहे, हुनजो हिनमत ताईं तव्हां त इनकारी आहियो हिन शइ खां, त असांजो हुन सां कोई असां वास्तो न न कयो आहे। आहे जी साईं, असां न कयो आहे। फ़सुल न आहिनि तबाह थिया, तव्हांजो ॻोठ वारनि जो गुज़र सफ़र छा ते आहे? छा ते आहे? फसलनि ते मज़ूरी फ़सुल ते आहे, मज़ूरी आहे तव्हांजी। असांजो जेको सरो सावण अॻु में असांजी तबाह कई अथऊं। हाणे बि सावणी आहे असांजी, जूअर आहे 6-7 लख जी मुंहिंजी साई जूअर बीठी आहे, जेको हारी वीचारे जूं हथनि में ॻंढियूं बि न हुयूं, रोए थो पियो। चए थो त मुंहिंजा 6-7 लखनि जंहिंमें 8-10 हज़ार जा सावा 2-3 गाॾा वेंदा आहिनि, डेली गाह वेंदो आहे, 400 रुपया मण आहे गाह, मंडी ते वेंदो आहे, अॻियूं कटींदा वेंदा आहियूं, नऊं जरे बि जूअर आहे, पोयूं तयारु थींदी ईंदी आहे। त उहो हिन महिल ताईं 6-7 लख जो इहो नुक़सानु थी वियो आहे। उन खां पोइ हर माण्हू जाथे काथे पंहिंजे बचण जी रोज़ी जे लाइ ॿिज पोखे थो, रोंबा था हलनि। असांखे ताक़त कोन्हे जो असां पंहिंजो रोज़ी कयूं, असां पंहिंजो ॿिज पोखियूं। हिन वक़्त ताईं असांजे ईअं सम्झो 8-10 लख जो इहो बि नुक़सानु असांजो आहे, जेको सॼी ज़मीन असांजी गैराबाद पई आहे। परावा माल था चरनि, परावनि मालनि खे बि गेले असांजे फसल में त हाणे जेको साई जूअर बीठी आहे। एतिरा नुक़सान लखें करोड़नि जी जानी ज़ाया थियूं, आख़िर हिन जे तरफ़ हल जे तरफ़ वेंदो या न वेंदो, राॼूनी तरीक़े सां हिन मसइले खे हल कंदो या न कंदो तव्हां? साईं हाणे चङा मठा आहिनि, सरदार आगा नवाज़ खान वेठो आहे, हे खून असां न कयो आहे। बाक़ी उन्हनि खे अॻु में बि का चिभेड़ न आई, जंहिंजे करे असां पाण सौट, मूंखे बि चङो चवंदा आहिनि वॾो आहियां सौटनि जो 5 ॾींहं, हे सौट मुंहिंजो वॾो आहे। असली ॻाल्हि त मेड़ मदेर अचे पई, अॻियां सभु सताइनि पिया, असांजो पिया 5 ॼाड़ छॾियो न, नंढा आहिनि सौट, अंसार जो भाउ नंढो आहे, हुनजी घरवारी आहे, उनखे असां मञाइण जे करे 2-3 आड़ा जेका बि मेड़ आई आहे असां उन्हनि खां मोहलत घुरी आहे। असां का बि उन्हनि सां तकड़ को गार गंद न कई आहे। हे हाणे बि टिकटॉक ते गारियूं हिन वटि सट आहे। ॿियो टियों आहे, असां एतिरा जाहिल न आहियूं, एतिरा वियल न आहियूं, मां पाण अणपढ़ियो आहियां, पर जेका असां सुठनि माण्हू सां उथी वेठी कई आहे इन हिसाब सां त बाबा असांखे जेको वॾड़नि सेखारियो आहे त मोहबत सां हलो, मोहबत सां पंहिंजो गुज़ारो कयो, हक़लाल जी रोज़ी कयो। मां ट्रैक्टर हलाईंदो आहियां, मज़दूरी कंदो आहियां। असांजे ॻोठ जे चदारूं 12 ॻोठ आहिनि, पर 12 ॻोठनि खां तव्हां तस्दीक करे ॾिसो त कोई बि चए इन ॻोठ में को चोर आहे, को जुआरी आहे, को चकार आहे, त असां इन जा जुर्मदार आहियूं। जलपान में हक़ीक़त इहा आहे, तव्हांजी कम्यूनिटीअ में न चोर चकार जंहिंजो तव्हां ज़िक्र कयो था उहे शयूं त आहिनि कान, पर इहा बि हक़ीक़त आहे त क़बाइली तकरार जेका असांजी कम्यूनिटीअ जा आहिनि, धुरियुनि जा आहिनि, जलबाणियुनि जा, उहे 12 ई ॻोठनि में किथे न किथे हलंदा हूंदा। ठीकु, उन जे लाइ तव्हां खां इहो ई वरितमि त मां कमेंट त भई तव्हां हिन तरफ़ वञणु चाहियो था या नथा वञणु चाहियो, जीअं त असां जेको आहे न अॻु में बि मेड़ियूं अचनि पियूं, हुननि असांखे 11 महीना तड़पायो, पर हुननि जा 3-4 महीना थिया आहिनि। असां पंहिंजे हिन सभिनी खे मुतमिन करण जे लाइ कुझु टाइम लॻंदो आहे न, जेका बि मेड़ अचे पई त उन्हनि खे ॿुधाए त बाबा कुझु असांखे टाइम ॾियो। असांखे चवनि पिया सरदार साहिबु पाण ईंदो मेड़ में, बाबा साहिब खे तकलीफ़ न ॾियो, असां जेको आहे पाण ई साहिब खां टाइम बि वठंदासीं ऐं फ़ैसिलो बि तव्हां राज़ी आहियो न? असां राज़ी हुयासीं। बाक़ी हाणे हीअ खूननि में असां न आहियूं राज़ी राज़ी। हुयासीं लफ़्ज़ ॿियो आहे, हिन वक़्तु राज़ी आहियो हे जेको आहे न, हे खून असां न कया आहिनि त ईअं खून जी चटाभेटी थी वञे त बाबा हाणे खून खून में विया का, इन में हिन क़ुर ते न आहियूं राय बिल्कुलु हल कराए सघूं था। जी जी असां बिल्कुलु खूननि में न आहियूं। चलो, आख़िरी पैगाम कहिड़ो ॾियणु चाहींदो? बसि हाणे सरदार साहिब जे लाइ इहो आहे त सरदार साहिबु असां बेगुनाह आहियूं, ख़ुदा करनि असांजी मदद कर। अहिड़ो कोई बि असांजो न आहे जेको असांजी अदालिया करे। बसि।